अदा ये औरतूं जेको आज़ादी मार्च पियूं कनि इहो सही आहे या ग़लति आहे? पाण जहिड़ा त अॻु में ई सूरनि में वरी जे रनूं आज़ाद थी वियूं त पाण जहिड़नि खे केरु पुछंदो बि कोन। हालत ॾिसो, चवनि थियूं मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। अदा पोइ त ज़ाहिर आहे असां जहिड़ा मर्द बि घोड़ा घोड़ा कंदा। अदा पहिरीं ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी वारी आज़ादी सिंधी समाज लाइ बेबुनियाद आहे। छो त सिंधी तहज़ीब हमेशह औरत खे मर्द जे बराबरि रखियो आहे। मुंहिंजे दड़े जी औरत हुनर, ज़राइत ऐं वापार में मर्द सां गॾु हलंदी हुई। इन ॻाल्हि खे 5000 साल गुज़री विया, पर अॼु बि सिंध जे ॿाराड़ियुनि में औरत मर्द सां गॾु कमु कंदी आहे। सिंधी तहज़ीब औरत खे हर मुमकिन आज़ादी ॾिए थी। एतिरे क़दर जो सिंध जी औरत धरती जी जंग लाइ मर्द सां गॾु विड़ी आहे। असां इहो ई पढ़ियो आहे त औरत खे हक़ इस्लाम जे अचण खां पोइ मिलिया, पर सिंधी समाज में औरत खे इस्लाम खां अॻु बि 50 हक़ हासिल हुआ, जंहिंजो मिसाल मोइंजो दड़ो ऐं आर्या कबीलो आहे। दुनिया में वाहिद इहा सिंधी तहज़ीब आहे जंहिं 5500 सालनि जो तवील सफ़र तय करण बावजूद अॼु ॾींहं ताईं पंहिंजे पाण खे ज़िंदा रखियो आहे। बराबरी जो बुनियाद न हुजे हा त अॼु तहज़ीब सिर्फ़ किताबनि में मिले हा। दुनिया जूं केतिरियूं ई पुराणियूं तहज़ीबूं इन करे ख़तम थी वयूं जो उन में औरत जो मयार बराबरी जे बुनियाद ते न हो। बाक़ी इन जदीद दौर में अची असां कुझु अहिड़ा अमल कया जंहिंजे करे असांजी औरत पंहिंजे कुझु बुनियादी हक़नि खां महरूम थी वई। उहे हक़ औरत खे वापसि मिलणु घुर्जनि। पर अदा पोइ बि औरत आज़ादी मार्च त कढियो न, इन जे बारे में तव्हां छा चवंदा? अदा मुंहिंजी ज़ाती राय में इहे ॿई पासा सही बि आहिनि, ग़लति बि आहिनि। अदा इहो तो वारो जवाबु मुंहिंजी सम्झ खां परे आहे। आउं सम्झायां थो। पहिरीं अचो औरत ते। औरत खे दुनिया जी तख़लीक़ार चयो वेंदो आहे, छो त इंसानी वजूद औरत खां बग़ैर नामुमकिन आहे ऐं ख़ुदा पाण इहो साबित करे ॾेखारियो त मर्द खां बग़ैर औरत ॿार खे जनमु ॾेई सघे थी, पर औरत खां बग़ैर ॿार जो पैदा थियणु नामुमकिन आहे, जंहिंजो मिसाल बीबी मरियम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे रूप में मौजूदु आहे। पूरी दुनिया जी तारीख़ उथलाए ॾिसो, को हिकु इंसान बि अहिड़ो ॿुधायो जेको माउ खां बग़ैर पैदा थियो हुजे। दुनिया में औरत जो पंहिंजो हिकु मक़ाम आहे, पर जे औरत जी महरूमी ते नज़र विझूं त इहा महरूमी का अॼुकल्ह जी नाहे। इन जी हक़ीक़त सदियनि ते मुश्तमिल आहे। पर अदा जे महरूमी हक़नि जी ॻाल्हि कयो था त उन्हनि खां असीं मर्द बि महरूम आहियूं। अदा मर्द खे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां जीअण जो हक़ आहे। छा औरत खे इहो हक़ हासिल आहे? हा आहे। किथे आहे? साबित करे ॾेखार। औरत जी ज़िंदगी ते हमेशह मर्द पंहिंजो हक़ जमायो आहे। इहा ॻाल्हि रुगो असांजे समाज जी नाहे, इन जी तारीख़ तमामु पुराणी आहे। बाबली सल्तनत में जेकॾहिं मर्द को ॾोहो कंदो हो त उन जी सज़ा उन जी औरत खे ॾिनी वेंदी हुई, छो त मर्द खे इहो हक़ हासिल हो त हू पंहिंजे ॾोह जी सज़ा घर जी कंहिं औरत खे ॾियारे सघे थो। ग्रीक सिविलाइज़ेशन में तमामु बुराइनि जी जड़ औरत खे सम्झो वेंदो हो। एतिरे क़दर जो ॾुकार बि ईंदो हो त उन जो सबब बि औरत खे ई सम्झो वेंदो हो। रोमन तहज़ीब खे पढ़ो, उते हर ॾोह ते सज़ा रखियल हुई, पर जेकॾहिं को मर्द पंहिंजी औरत खे क़त्ल करे थो त उन ते का बि सज़ा न हुई। अरब तहज़ीब में उन औरत खे ज़िंदा दफ़न कयो वेंदो हो। उन दौर में औरत जी इज़त कंहिं तवाइफ़ खां घटि न हुई। इजिप्शियन सिविलाइज़ेशन औरत खे इंसान सम्झण खां बि इनकारी हुई। हिंदुस्तानी तहज़ीब में जेकॾहिं कंहिं औरत जो मुड़ुसु फ़ौत थी वेंदो हो त मुड़ुस सां गॾु उन औरत खे मारे सती कयो वेंदो हो। दुनिया में वाहिद उहा सिंधी तहज़ीब हुई जंहिं औरत खे बराबरी जे बुनियाद ते रखियो। पर अॼु असांजे मुआशरे जी हक़ीक़त उन्हनि खां घणी मुख़्तलिफ़ नाहे। गैरत जे नाले ते क़त्ल औरत थिए, मर्द जूं अयाशियूं बि शौक़ में शामिल, औरत जी मोहबत ॾोहारी आहे, तशद्दुद, रेप, ग़ुलामी अॼु औरत जो मुक़द्दर बणिजी वई आहे। अहिड़े माहौल खां आज़ादी औरत जो बुनियादी हक़ आहे। अहिड़ी कंडीशन में औरत जो आज़ादी मार्च बिल्कुलु सही आहे। अदा पोइ ग़लति छा आहे? अदा हर समाज में कुझु अख़लाक़ी पाबंदियूं हूंदियूं आहिनि जिन जो एहतराम उते रहंदड़ मर्द तोड़े औरत ते फ़र्ज़ हूंदो आहे, छो त औरत सिर्फ़ु औरत नाहे, उन सां गॾोगॾु औरत हिकु धीउ, हिकु भेण, हिकु ज़ाल ऐं हिकु माउ बि आहे। दिलि ते हथ रखी ॿुधायो, को बि दोस्त इहो बर्दाश्त कंदो त उन जी भेण या ज़ाल हाफ पैंट पाए, शर्ट जा मथे वारा बटण खोले, मर्द सां गॾोगॾु हले? तव्हां पंहिंजी धीउ खे पाणी पीआरण लाइ चओ ऐं हू चवे त बाबा तव्हां मूं ते हुकुम पिया हलायो, इन करे आउं पाणी कोन पीआरींदुसि। या को मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे चवे त महिमान पिया अचनि, मानी तयारु कर, ऐं ज़ाल चवे त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, आउं छो मानी बचायां? छा अहिड़ी आज़ादी को समाज बर्दाश्त कंदो? असांखे ख़बर आहे त औरत पंहिंजे हक़ खां महरूम आहे ऐं उहे हक़ औरत खे मिलणु घुर्जनि, पर तव्हां पंहिंजा हक़ साफ़ मेंशन कयो त असांखे आज़ादी खपे उन ग़ुलामी खां, उन वहशी सोच खां जेका सोच असांखे ज़ाती मिल्कियत सम्झी तशद्दुद ते आमादा करे थी। असांखे आज़ादी खपे अहिड़ी क़ैद खां जेका घर जी 4 दीवारी ताईं महदूद रहे थी। असीं बि दुनिया ते जीअण था चाहियूं, मर्द सां गॾु हलण था चाहियूं, पर तव्हांजी अहिड़ी आज़ादी ग़ुलामी खां बि बदतर आहे। तव्हांजो ही नारो मेरा जिस्म मेरी मर्ज़ी अख़लाक़ी बुनियादनि खां परे आहे। तव्हां भली इन जी तशरीह कहिड़ी बि कयो, पर लफ़्ज़ ख़ुदि हक़ीक़त बयानु कनि था। इन आज़ादी मार्च में तव्हांखे इहो ई नारो मिलियो त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। जेकॾहिं तव्हांजो जिस्म तव्हांजी मर्ज़ी, पोइ मर्द बि चवंदा त असांजी ज़िंदगी असांजी मर्ज़ी,
पोइ त हू रेप कनि, क़तल कनि, ज़ुल्म कनि। उन्हनि जी ज़िंदगी आहे, उन्हनि जी मर्ज़ी आहे। इन करे पंहिंजे नज़रिये खे अहिड़ी तरह पेश कयो जो सफ़ाई ॾियण जी ज़रूरत ई न पवे। अच्छा अदा जेकी मर्द तनक़ीद कनि पिया उहे सही आहिनि या ग़लति आहिनि? अदा सही बि आहिनि त ग़लति बि आहिनि। सही इन करे आहिनि जो उहे औरत खे पंहिंजी धीउ, भेण, ज़ाल ऐं माउ जे रूप में ॾिसनि था। ग़लति इन करे आहिनि जो उहे औरत जो ॿियो रूप नथा ॾिसनि, औरत जो क़तल नथा ॾिसनि, औरत जी ग़ुलामी नथा ॾिसनि, औरत जा हक़ नथा ॾिसनि, औरत जा तेज़ाब सां सड़ियल चेहरा नथा ॾिसनि। बार बार औरत खे महीनो ई इहो ॾियनि था त इस्लाम खां अॻु औरत खे ज़िंदा दफ़न कयो वेंदो हो। पर सवाल ही आहे त जेकी इस्लाम औरत खे हक़ ॾिना, छा तव्हां उहे हक़ औरत खे ॾिना? इस्लाम औरत खे जेका इज़त ॾिनी, मुआशरे में जेको मक़ाम ॾिनो, छा उहो सभु कुझु तव्हां औरत खे ॾिनो? मुंहिंजो नज़रियो क्लियर आहे। अहिड़ी आज़ादी न हुजे जेका ग़ुलामी खां बि बदतर हुजे, ऐं अहिड़ी ग़ुलामी न हुजे जंहिंमें ज़िंदगी अज़ाब हुजे। यादि रखो त औरत असां लाइ आहे पर असांजी प्रॉपर्टी नाहे। साथ तॾहिं हलंदो आहे जॾहिं मोहबत जो वजूद हूंदो आहे। तनक़ीद खां बहितर आहे ग़लतियुनि जी निशानदेही कयो, औरत खे हक़ ॾेई पंहिंजे समाज खे बचायो। औरत खे जिस्मानी कमज़ोर सम्झी उन ते ज़ुल्म करणु बेवकूफ़ी हूंदी आहे, छो त जॾहिं औरत पंहिंजी हद पार कंदी आहे त उन जी बग़ावत ख़तरनाक हूंदी आहे।